अॻिते हलंदी कॾहिं कॾहिं जो पोइते ॾिसंदी त क़यामत में क़यामत मूंखां पुछो उहा कीअं शहीद आहिनि जेके ईंदा पिया हर शहीद जे हथ में पंहिंजो कटियल सर ख़ैर परवारो हिकु ग़रीब आहे जंहिंजे सिर खणण वारो कोई कोन्हे बाहूं कटलांद सिर वारी जगह हीअ कटियल अथसि अली जी ज़ौजा हुसैन जी मां सामान हेठि रखी रोई चवंदी मुंहिंजा अल्लाह तूं ॿुधाए अब्बास जो बि कोई जुर्म मुंहिंजा अल्लाह गाज़ी जूं बाहूं आहिनि कोन जो सिर खणी हिकु दफ़ो पोयां आवाज़ ईंदो अम्मा न घबराए मां ज़ैनब जो खयूं पई थी ऐ मुंहिंजा अल्लाह तुम आदिलन जो आदिला तुम हाकिमन जो हाकिमा मुझो फैसलो ज़हरा केड़ो फैसलो मुंहिंजा अल्लाह सिर्फ एतिरो दस मुंहिंजी सकीना जो कसूर कहिड़ो हो हिनखे बाज़ारनि में मारियनि जंगलनि में मारियनि राह में मारींदा आया मुंहिंजा अल्लाह जे चाहे त मां ॾेखारिया कननि मां रत मौला करे ॿुधी सघो मौला करे ॿुधी सघो रोअण वारा साईं ॿुधायो सिंधिया रिवायत पे पढ़ा हिन जे ख़ानदान खे ॾिस ऐं मुंहिंजे मथे ते क़ुरान रखो त बि इहा ई ॻाल्हि हीअ पंहिंजे लाइ अलाए छो रुना ई कोन्हे ज़हरा खे तो ॾिसां त अली लाइ थी रू या अली कीअं न रुआं मदीने वारा तो ते सलाम नथा कनि जुमिलो मां थो पढ़ां जे घर ते रुअण आया आहियो ॾिसो माॾे हुसैन गाज़ीअ जे मथां आयो अब्बास जी लाश हले थी पई हुसैन फरमाए तो गाज़ी रुए छो थो छा सिर में गुर्ज़ लॻल थी बाहूं कटला थई अखियुनि में तीर लॻल थई जंहिंजे करे रुए थो पियो जे तो न मौला पंहिंजे लाइ नथो रुआं कंहिंजे लाइ थो रुए फरमाए त इन्नम शिमरो यज़रिबु मिन बादी उख़्ती ज़ैनब मौला मौला पंहिंजे लाइ नथो रुआं रुआं इन करे थो मूंखां बाद शिमर मुंहिंजी ज़ैनब खे मारी रुआं त वेठो मां पूजा ज़ैनब खे बचाया अला लानतुल्लाह सैयदादा हिकिड़ो मिंट वे ज़िंदगी ते कहिड़ो एतबार अलाए ईंदड़ साल केरु जेके हूंदा से रोंदा अॼु जेके आयो से रोई वठो कुदरत जो आवाज़ ईंदो फातिमा ॿियो छा खपई कुदरत खे चवंदी मुंहिंजा मालिक साईं दुनिया चयो हो दुनिया अॼु ताईं पई थी चवे ज़हरा जे बचड़े खे जंहिं खंजर सां मारियो वियो उहो कुंद हो मौला करे सम्झी पवे यार उहो मुॾो खंजर हो जंहिंजे करे देर लॻी मुंहिंजा मालिक मां त झोलीअ में कुहायो ओ मुंहिंजा मौला शिमर जो खंजर मुॾो न हो कुदरत जो
एक दफा सूरह फातिहा, 1 दफा सूरह कुल हुवल्लाह पढ़ी। मरहूम मगफूर गुलाम मुस्तफ़ा सम्मू, मरहूम मगफूरा फ़ख्रुन्निसा बिन्ते बख्शल खान, जुमला मोमिनीन मरहूमीन ऐं शुहदाए मिल्लत जाफ़रिया, इन्हनि जे रूहनि खे ईसाल सवाब जे लाइ एक दफ़ो सूरह फातिहा जी तिलावत पढ़ंदा सभई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर्रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, सिरातल लज़ीना